मुअत्तल थींदासीं, घोरजी वेंदासीं, सफ़ा घोरजी वेंदासीं। सभिनी तव्हां माण्हुनि जे मथां, बचड़नि जे मथां, न्याणियुनि जे मथां असां घोरजी वेंदासीं। घोरजण में असांखे छा आहे? अदा बोली साहब, असां त वरी बि घोरजी वेंदासीं त अलाह सां मिलंदासीं न, अलाह सां मिलंदासीं। अलाह सां मिलण जे लाइ अचो त पाण खे क़ुर्बान कयूं, हिन तव्हांजे मथां सिर क़ुर्बान कयूं। अलाह सां मिलण खां वधीक ॿियो छा थो थी सघे? ही आहे असांजो उहो कंहिंजो जेको मंसूर नारो हयो, उहो मंसूरी नारो हणो पवंदो। असां सभिनी खे उहो नारो हणो पवंदो जेको मंसूर हयो। सच वॾो ओ सच वॾो ॾोहारी आहे, रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, तेल कढ़ाईअ काढ़ियो वियो आहे, ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे, चोटीअ तां उछलायो वियो आहे, कॾहिं ज़हर पीआरियो वियो आहे, घाणे में पीड़ायो वियो आहे। हा पर पोइ बि उन्हीअ जी साॻी रहंदी आई रीति अभागी, जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे पर तो ही बि कॾहिं